पान खाइणु माज़ी जी रवायतुनि जो हिसो रहियो आहे, पर जॾहिं पान खे वात जे कैंसर जो सबबु क़रार ॾिनो वियो त माण्हुनि इन खे खाइणु छॾे ॾिनो। ॿिए पासे पान खाइण जा आदी माण्हू पान जे बदिरां गुटके जा आदी बणिजी विया, जंहिंमें हर शइ हूंदी आहे पर रुॻो पान जो पन नाहे हूंदो, जॾहिं त पान जे पन खां सवाइ ॿियूं सभु शयूं नुक़सानकार आहिनि। इन समूरे बहस खां हटी करे जेकॾहिं पान जे पननि जी ॻाल्हि कजे त पान जा पन हैरत जोॻियूं ख़ासियतूं रखनि था। पान जो पन हिकु बहितरीनु एंटी ऑक्सीडेंट आहे जेको जिस्म जे ज़हरीलनि मादनि खे ख़ारिज करण में मदद ॾिए थो ऐं जिस्म खे वॾियुनि बीमारियुनि खां बचाए थो। ॿिए पासे पान जो पन हिकु बहितरीनु माउथ फ्रेशनर बि आहे जेको वात जी बुई ख़तम करे थो, यानी ही पाण कैंसर जो सबबु नथो बणिजे, पर कैंसर जो सबबु त सोपारी, चूनो ऐं ॿियूं शयूं बणिजनि थियूं जेके वात खे नुक़सान ॾियनि थियूं। अक्सर गर्मी में नकहरी अची वेंदी आहे, मथे ते थधो पाणी हारियो वेंदो आहे, पर जेकॾहिं पान जा पन गोल करे नक में विझजनि त रत अचणु बंदि थी वेंदी आहे। चयो वेंदो आहे त कन जो सूरु शल दुश्मन खे बि न पवे। पान जे पन खे कननि जे सूर जे ख़ात्मे लाइ इस्तेमालु करे सघिजे थो। इन लाइ पान जा पन निपूड़े उन जा 8 खां 10 फुड़ा नारेल जे तेल सां मिलाइजनि, पोइ कन में 3 या 4 फुड़ा विझण सां फ़ाइदो थींदो। कॾहिं कॾहिं इन्फेक्शन सबबु पेशाब में रंडक पैदा थी पवंदी आहे ऐं ॿुधायो वञे थो त 1 गिलास खीर में ताज़े पान जा पन पीहे शामिल कजनि ऐं छाणे थधो करे वापराइजे। इन सां जिस्म में फालतू पाणी गॾु न थींदो ऐं पेशाब जारी थी वेंदो। इन खां सवाइ जिस्म जी थकावट आहे त पोइ बि पान जा पन काराइता आहिनि। अहिड़नि माण्हुनि खे घुर्जे त पान जे पननि जो जूस ठाहे उन में कुझु फुड़ा माखी जा मिलाए पी छॾनि। इन सां फौरी ताज़गी अची वेंदी ऐं चांहि या काफ़ी जी ॿाड़ बि ख़तम थी वेंदी। पान जा पन छाती जी ख़राबी खां सवाइ साह खणण में ॾुखियाई वारे मसइले में बि कमु आणे सघिजनि था। इन सूरत हाल में पान जे पननि खे गरम करे मथे ते सरिहं जे तेल सां लॻायो। जेकॾहिं छाती में तकलीफ़ आहे त सीने ते पननि खे रखो ऐं ॿधी छॾियो, कुझु देरि में ई फ़ाइदो थी वेंदो।